महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो। जागण जो कयो सायो, वारी जावा, हाँ जागण जो कयो सायो, वारी जावा, वारी जावा बलिहारी जावा, वारी वारी जावा, बलिहारी जावा। महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। अध्याय 17 श्री गंगा ऐं यमुना में स्नान करण जो महात्म ऐं भाई दूज जी कथा। महर्षि नारद जी चवण लगा त हे राजा पृथु, हाणे मां तोखे कतीअ शुक्ल बीज तिथीअ जे पूजन जो विस्तार थो ॿुधायां, तूं ध्यान ॾेई ॿुध। कतीअ शुक्ल बीज तिथीअ ॾींहुं सुबुह सवेल श्री यमुना जी में सनानु करण करे सभई पाप नाश थी वेंदा आहिनि। उहो मनुष्य भुली करे बि यमपुरीअ में न वेंदो आहे, छो त इन्हीअ ॾींहुं श्री यमुना जीअ पंहिंजे भाउ यमराज जी पूजा कई हुई। हुनखे दूतनि समेत घुराए भोजन खाराए प्रसन्न कयो हो। तंहिं करे इहो ॾींहुं भाई दूज ऐं यमदुतिया जे नाले सां मशहूरु आहे। इन्हीअ ॾींहुं भाउ खे भेण जे हथनि सां तयारु कयल भोजन खाइणु खपे ऐं भेण खे यथाशक्ति दान ॾियणु घुरिजे। पर जेकॾहिं कंहिंखे भेण न हुजे त पंहिंजे गुरुअ जी कन्या जी पूजा करे। भेण खे घुरिजे त भाउ जी वॾी उमिरि थियण वास्ते 8 चिरंजीवन जो पूजन करे। 8 चिरंजीवी हेठियां रीत आहिनि: श्री मारकंडे, श्री परशुराम, श्री राजा बली, श्री हनुमान, श्री व्यास जी, श्री अश्वत्थामा, श्री विभीषण, श्री कृपाचार्य। इहे 8 चिरंजीव चवाईंदा आहिनि। तंहिंखां पोइ भाउ खे कुंगुअ ऐं चांवरनि जो तिलक ॾेई हिन तरह आसीस करे: जैसी हिन संसार में आहे सिज चंड ऐं आकाश, जल वायुअ अग्निय संदो जगत अंदर प्रकाश, ब्रह्मा विष्णु महेश ऐं शास्त्र वेद पुराण, तेसी मुंहिंजे भाव जी सुखी रहे संतान। तेसी मुंहिंजे भाव जी सुखी रहे संतान। अहिड़ीअ तरह भाव खे आसीस करे, हुनखे पाण रसोई पाए खाराए। ईअं करण करे हुनजो भाव 12 ई महीना सुखी गुज़ारींदो। महर्षि नारद जे वातां इहे अमोलक उपदेश ॿुधी राजा पृथु हथ जोड़े वेनती करण लॻो त हे स्वामी, सभिनी खेत्रनि में श्रेष्ठ खेत्र कहिड़ो आहे ऐं सभिनी तीर्थनि में उत्तम तीर्थ कहिड़ो आहे ऐं सभिनी नंदियुनि में श्री गंगा जीअ जो एॾो महात्म छो आहे? महर्षि नारद चवण लगा त हे राजन, सभिनी खेत्रनि में उत्तम श्री प्रयागराज आहे। छो त श्री प्रयागराज में श्री ब्रह्मा जी श्री हरि नारायण जो पूजन कयो हो ऐं हिन स्थान ते घणनि ई ऋषियुनि मुनियुनि अनेक यज्ञ कया आहिनि। तीर्थनि ऐं खेत्रनि में श्री काशीपुरी भी महा उत्तम तीर्थ आहे। जेके उन्हीअ जो सिमरन कनि था
उहे चारई पदार्थ माना अर्थ धर्म काम ऐं मोख पाइनि था। सभिनी पापनि खे नास करण वारी पुण्य वधाइण वारी श्री विष्णु भगवान जे चरण कमलनि मां उत्पन्न थियण करे श्री गंगा जी ऐं सिज देवता जी धीअ श्री यमुना जी इहे ॿई तीर्थ महापवित्र आहिनि। श्री गंगा जीअ जो अछो साफ़ जल ऐं श्री यमुना जीअ जो कारो जल इन्ही ॿिन्ही जो संगम बिल्कुलु उत्तम आहे। जेको मनुष्य हिकु भेरो भी श्री गंगा जीअ जो सनानु करे थो सो सभिनी पापनि खां मुक्त थिए थो। बोलो श्री गंगा मैया की जहिड़े नमूने बाहि जी हिकु चिणग काठिन जे ढिग खे साड़े भस्म थी करे, तहिड़े नमूने श्री गंगा जीअ जो सनानु ऐं श्री हरि नारायण भगवान जो नालो जीव जे सभिनी पापनि खे नास करे थो। कारकत मांघ वेसाख ऐं पुरुषोत्तम महीने में श्री गंगा जीअ में सनानु ऐं दर्शन जो वॾो महात्म आहे। हे राजन, कृष्णा कावेरी गोदावरी अमरावती त्रिवेणी सरयू ऐं यमुना आदि सभई नंदियूं श्री गंगा जीअ में सदाईं स्थित माना समायल रहनि थियूं। श्री गंगा जहिड़ो तीर्थ माता पिता जहिड़ो गुरु ऐं श्री विष्णु भगवान खां मथे को भी देवता कोन्हे। इन्हनि जी सेवा ऐं पूजा हर कंहिं जीव खे ज़रूरु करणु घुरिजे। हे राजा पृथु, राजा सगर जा सभई पुट श्री गंगा जीअ जे जल सां मुक्त थी मुक्तिय पद खे पहुता हुआ। सो श्री गंगा जीअ जो महात्म जेतिरो चइजे ओतिरो थोरो आहे। हिते श्री पदम पुराणे कारकत महात्म नाले 17 अध्याय पूरो थियो। महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो पाण भी जागो बियन जागायो, कथा ॿुधण में सुरती लगायो, पाण भी जागो बियन जागायो, कथा ॿुधण में सुरती लगायो, निंड जो भूत भजायो, हाँ निंड जो भूत भजायो, वारी जावा बलिहारी जावा, वारी जावा बलिहारी जावा, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो विर्त कतीअ जो रखो रखायो, दया धर्म पुण्य कयो करायो, विर्त कतीअ जो रखो रखायो, दया धर्म पुण्य कयो करायो, दर्शन गुरुअ जो पायो, हाँ दर्शन गुरुअ जो पायो, वारी जावा बलिहारी जावा, वारी जावा बलिहारी जावा, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो
कहे टेऊं कम कूड़ा छड़ियो हो कहे टेऊं कम कूड़ा छड़ियो गुर गोविंद सां मन खे गॾियो सफलो जन्म बणायो मैं वारी जावां हाँ सफलो जन्म बणायो मैं वारी जावां वारी जावां भले हारी जावां वारी वारी जावां भले हारी जावां महीनो कतीअ जो आयो आयो महीनो कतीअ जो आयो आयो जागण जो कयो सायो मैं वारी जावां हाँ जागण जो कयो सायो मैं वारी जावां वारी जावां भले हारी जावां वारी वारी जावां भले हारी जावां वारी वारी जावां भले हारी जावां वारी वारी जावां बोलो कारकत भगवान की जय श्याम सुंदर भगवान की ओम जय कारकत भगवान स्वामी जय कारकत भगवान जेको तुहिंजो विरत रखे थो जेको तुहिंजो विरत रखे थो पाए पद निर्वाण स्वामी जय कारकत भगवान महीनो सजो जो सुबुह सवेर थो उथी करे स्नान स्वामी उथी करे स्नान तन मन जा दुख दूर थियनि सभु तन मन जा दुख दूर थियनि सभु पाए दया जो दान स्वामी जय कारकत भगवान नाम दान सां ठही वञे थो बिगड़ियल भाग महान स्वामी बिगड़ियल बाग महान सिक श्रद्धा सां कथा ॿुधे जो सिक श्रद्धा सां कथा ॿुधे जो पाए सो आत्म ज्ञान स्वामी जय कारकत भगवान शिव शंकर ऐं पार्वतीअ जो पुट आही बलवान स्वामी पुत्र वाही बलवान नास कयो हो तारिकासुर खे नास कयो हो तारिकासुर खे पंहिंजो वधायो शान स्वामी जय कारकत भगवान ऋषि मुनि ऐं देव सभेई धारिन तुंहिंजो ध्यान स्वामी धारिन तुझो ध्यान तुलसी बड़ ऐं पिपल पूजे था तुलसी बड़ ऐं पिपल पूजे था कन तुंहिंजो गुणगान स्वामी जय कारकत भगवान जल में वासो देव करे सब कन तुंहिंजो सन्मान स्वामी कन तुझो सन्मान महीनो सजो भगतन लाइ ॼण थी महीनो सजो भगतन लाइ ॼण थी
जग में पारस समान। स्वामी जयकार कत भगवान। सुबह शाम जो करे आरती हथ जोड़े इंसान। स्वामी हथ जोड़े इंसान। उनते दाता पाण उदासी। उनते दाता पाण उदासी मेहर करे मेहरबान। स्वामी जयकार कत भगवान। ओम जयकार कत भगवान। स्वामी जयकार कत भगवान। जेको तुझो विरत रखे थो। जेको तुझो विरत रखे थो पाए पद निर्वाण। स्वामी जयकार कत भगवान। ओम जयकार कत भगवान। ओम जयकार कत भगवान। बोलो कारकत भगवान की जय। श्याम सुंदर भगवान की जय।